क़यामत कॾहिं ईंदी? छा सच में क़यामत ईंदी? दोस्तो, साइंसी लिहाज़ खां ऐं मज़हबी लिहाज़ खां मज़हबी लिहाज़ खां इहो ख़्यालु आहे त क़यामत जे अचण खां पहिरियां सिजु ओलह खां उभिरंदो। छा इहो मुमकिन आहे त सिजु ओलह खां उभिरी सघे थो? अचो त साइंसी लिहाज़ सां ऐं मज़हबी लिहाज़ सां इन्हनि सवालनि ते रोशनी विझूं। दोस्तो, इस्लाम जे बुनियादी अक़ीदनि मां हिकु क़यामत ते ईमान रखणु आहे। क़ुरान ऐं हदीसनि में वाज़े तौर ते ॿुधायो वियो आहे त क़यामत ईंदी ऐं लाज़मी ईंदी, ऐं यकीनन क़यामत ईंदड़ आहे जंहिंमें को शक न आहे। क़ुरान शरीफ़ फरमाए थो, कॾहिं ईंदी उनजो सही वक़्तु रुॻो अलाह ताला ॼाणे थो। पैगम्बर इस्लाम हज़रत मुहम्मद खां पुछियो वियो त क़यामत कॾहिं ईंदी? पाण फरमायूं त जंहिं लाइ तयारी कई अथई उहो ॾिस। क़यामत खां अॻु जूं निशानियूं आहिनि, कुझु वॾियूं निशानियूं जेके पैगम्बर इस्लाम जन ॿुधायूं। सिज जो ओलह खां उभिरणु, दज्जाल जो अचणु, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नाज़िल थियणु, याजूज माजूज, धरतीअ ते ज़ुल्म ऐं गुमराहीअ जो वधी वञणु, उहे सभु निशानियूं क़यामत जे वेझो अचण जो अहसासु या पतो ॾियनि थियूं। साइंसी लिहाज़ खां बि इहो मुमकिन आहे त साइंस बि उन ई ॻाल्हि खे रद्द नथी करे त धरतीअ जो ख़ात्मो मुमकिन आहे। काइनात वुसअत अख़्तियार कंदी रहे थी, आख़िरकार तवानाई ख़तमु थी वेंदी, हर शइ थधी ऐं बेजान थी वेंदी, जंहिंखे अंग्रेज़ीअ में बिग फ्रीज़ चइजे थो। उनखे बि असां क़यामत तसवर करे सघूं था। उनखां पोइ आहे बिग क्रंच। कशिश सकल जे करे काइनात पाण में गॾिजी वेंदी, सभु कुझु भॼी या ख़तमु थी वेंदो, उनखे बि क़यामत तसवर करे सघिजे थो। ऐं ॿियो आहे सोलर डेथ, यानी सिज जेको हाणे जीअरो आहे, हिकु ॾींहुं रेड गियांट बणिजी ज़मीन खे साड़े ख़तमु करे छॾींदो। ॿियो आहे मैग्नेटिक पोल शिफ्ट, यानी धरतीअ जा मक़नातीसी पोल बदिलजण करे सिज ओलह खां उभिरण जहिड़ी हालति पैदा थी सघे थी, जेको इस्लामी हदीसुनि सां मिलंदड़ आहे। छा साइंस क़यामत खे साबित करे थी? साइंस क़यामत खे क़यामत नथी सॾे, पर काइनाती तबाहीअ जा नज़रिया ॾिए थी। पर उन जे वक़्त जो अंदाज़ो साइंस बि सही नमूने नथी ॾेई सघे। साॻिए रीति जीअं इस्लाम चवे थो त वक़्तु रुॻो अलाह ताला ॼाणे थो, मज़हब बि चवंदो आहे त क़यामत ज़रूरु ईंदी, ऐं साइंस बि उहो चवे थी त धरती या काइनात जो ख़ात्मो मुमकिन आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त मज़हब उनखे अलाह जे हुकुम सां हिसाब किताब जो ॾींहुं सम्झे थो, जॾहिं त साइंस उनखे फितरी तबाहीअ जी सूरत ॾिसंदी आहे। सवाल आहे त छा क़यामत खां अॻु सिज जो ओलह खां उभिरणु मुमकिन आहे? अचो त उनखे मज़हबी ऐं साइंस जे नज़र सां तफ़सील सां जाइज़ो वठूं। इस्लाम में सिज जो ओलह खां उभिरणु क़यामत जे वॾियुनि निशानियुनि मां हिकु आहे। पैगम्बर इस्लाम जन फरमायो त ओसी ताईं क़यामत न ईंदी जेसीं ताईं सिज ओलह खां उभिरणु न लॻे, यानी उहो हिकु ग़ैर मामूली ऐं वॾी तब्दीलीअ वारो वाक़ियो हूंदो। उहो ईमान जे दरवाज़नि जे बंदि थियण जी अलामत हूंदी। साइंस मुताबिक़ सिज हमेशह उभिरंदो आहे ओभर खां, छो त धरती ओभर तरफ़ फिरे थी। तंहिं करे छा ओलह खां सिज उभिरी सघे थो? मुमकिन आहे, पर सिर्फ़ु नज़रियाती तौर ते। उहो कीअं? अचो त ॾिसूं। जेकॾहिं कंहिं वॾे हादिसे मसलन एस्ट्रॉइड कोलेशन या ताक़तवर कॉस्मिक फोर्स सबबु धरती पंहिंजो फिरण वारो रुख़ तब्दील करे छॾे त सिज ओलह खां उभिरी सघे थो। इहो अमल मुमकिन आहे, पर तमामु ग़ैर मामूली ऐं तबाह कंदड़ हूंदो। नंबर ॿियो आहे मैग्नेटिक रिवर्सल। मैग्नेटिक पोल रिवर्सल, यानी मक़नातीसी पोल जो बदिलजणु। साइंस मुताबिक़ धरतीअ जा मक़नातीसी पोल यानी नॉर्थ ऐं साउथ वक़्तु ब वक़्तु बदिलजंदा रहनि था, वक़्तु ब वक़्तु पलटिजनि था, जेतोणीकि उहा तब्दीली सिधी तरह सिज जे उभिरण वारी तरफ़ खे न बदिलाए थी, पर उन सां केतिरियूं कुदरती तब्दीलियूं मुमकिन थी सघनि थियूं, जेके मज़हबी लिहाज़ सां निशानियूं लॻी सघनि थियूं। ॿियो आहे कि साइंसी हालतूं अहिड़ियूं बि थी सघनि थियूं जिते सिज जी रोशनीअ जी वाट या रुख खे माण्हू बदिलजणु सम्झनि, पर उहो दाइमी तब्दील न थींदो। नतीजो इहो थो निकिरे त इस्लाम जेको चवे थो त साइंस उनखे रद्द नथी करे, सिर्फ़ु इहो चवे थी त इहो वाक़ियो इंतिहाई नायाब ऐं ख़तरनाक हूंदो। वधीक मालूमात ते मुश्तमिल वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, ऐं जीअं तव्हांखे वक़्तु सिर वीडियोज़ मिली सघनि, बेल आइकन बटण ज़रूरु प्रेस कजो।